असां सां गॾु हींअर आहे वक़ार अब्बासी साहब। ऐं वक़ार अब्बासी लास्ट ईयर बि असांजे महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में आयो ऐं ॾाढो परे खां ईंदो आहे, ॾाढो परे ॻोठ आहे हिन जो, नौशेरो कंडियारो मां ईंदो आहे। ऐं हीउ जॾहिं बि ईंदो आहे मुंहिंजे शो में त मुंहिंजे असिस्टेंट्स खे जेके असांजा प्रोग्राम कोऑर्डिनेट कंदा आहिनि उन्हनि खे हमेशह 5 मिंट पहिरीं ई फ़ोन कंदो आहे त आमिर भाई आऊं आयल आहियां कराची ऐं आऊं तव्हांजे प्रोग्राम में ईंदसि, पर आऊं कोशिशि कंदो आहियां त हिन खे कॾहिं जवाबु न ॾियां। त माइक इनका ऑन कर दें। अल्हम्दुलिल्लाह तमाम घणी खुशी थी आहे प्रोग्राम ॾिसी पाण खे। ऐं हर साल जी हिन साल जे इन प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो मिलियो, इंशाल्लाह अॻिते मिलंदो रहंदो। इंशाल्लाह नात ॿुधायूं था इंशाल्लाह। बिल्कुलु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है, खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। हकीकी रहनुमा रहबर, हकीकी रहनुमा रहबर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। मिठो मन ठार बेआ है, यतीमन यार बेआ है। मिठो मन ठार बेआ है, यतीमन यार बेआ है। अबो जने अड़न आधर, अबो जने अड़न आधर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। वसीलो आवे चारन जो सहारो बेसहारन जो, वसीलो आवे चारन जो सहारो बेसहारन जो। विलियन जो वाहरू वाहर, विलियन जो वाहरू वाहर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदावंद खालिक़े अकबर जोड़ियो जग यार जी ख़ातिर। खुदावंद खालिक़े अकबर जोड़ियो जग यार जे ख़ातिर। कुले कायनात जो महवर, कुले कायनात जो महवर मोहम्मद मुस्तफ़ा है। खुदा जो दिलो दिल पर मोहम्मद मुस्तफ़ा है। बुरो आया को शक ना है मगर गालिब मुपका है।
बुरो आहियां को शक न है मगर गालिब मुपका है शफी उल शाफिए महशर शफी उल शाफिए महशर मोहम्मद मुस्तफ़ा है खुदा जो दादिलो दिलबर मोहम्मद मुस्तफ़ा है खुदा जो दादिलो दिलबर मोहम्मद मुस्तफ़ा है। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। वक़ार अब्बासी साहब हुआ ही। ऐं हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, पर ब्रेक